अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद हल्दा से हेडलाइंस। सिंध में कोरोना वायरस की वधीक पखेड़ रोकण लाइ समूरियूं सरकारी ऑफिसूं, तालीमी इदारा ऐं इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंद करण जो फैसलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में रेस्टोरेंट्स अंदर ऐं ॿाहिरि डाइनिंग शॉपिंग सेंटर्स शाम 6 वॻे ताईं बंद करण जो फैसलो बि कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में इंटरसिटी ट्रांसपोर्ट 29 अप्रैल खां बंदि रहंदी। गुड्स ट्रांसपोर्ट ऐं सनतूं खुलियल रहंदियूं। स्कूल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। सरकारी ऑफिसनि में बि रुगो 20% ऐं ख़ानगी ऑफिसनि में 50% ज़रूरी स्टाफ खे घुरायो वेंदो। ऑफिस जो वक़्तु सुबुह 9 खां ॿिपहरी जो 2 वॻे ताईं हूंदो। जेलुनि में मुलाक़ातुनि ते पाबंदी हूंदी। कोरोना जी सूरत हाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। अवाम ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो न कयो त हुकूमत वटि सख़्त फ़ैसिला करण खां सवाइ को ॿियो ऑप्शन न हूंदो। सिंध हुकूमत कोरोना SOPs ते अमल करण लाइ फ़ौज मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे वरितो। फ़ौज जी मुक़ररी लाइ दरख़्वास्त अॼु वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पर ॾे उॾामूं बंदि करण जो मुतालबो कंदे चयो आहे त बैनर सूबाई ट्रांसपोर्ट बंदि करण जी तजवीज़ ॾिनी, जेका न मञी वई। सिंध में कोरोना जा हकारी केस ॿियनि सूबनि खां घटि आहिनि। वॾनि शहरनि में कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। वफ़ा खां 5,62,000 साइनोफार्म ऐं 11,000 केनसाइनो वैक्सीन जा डोज़ मिलिया आहिनि। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 78 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फ़ौतुनि जो अंग वधी 17,187 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,825 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसिस जो अंग 8,04,052 ताईं पहुची वियो। फॉल केसिस जो अंग 79,291 आहे। 4,234 मरीज़ सिहतयाब थी विया। हारी जेतिरो मज़बूत थींदो, मईशत ओतिरी मज़बूत थींदी। हारी कार्ड सां हारियुनि खे भाणे ते 2,000 रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वेंदी ऐं कार्ड ज़रिए हारियुनि खे आसान कर्ज़ ॾिना वेंदा। चीन सां ॻाल्हियूं करे ज़राइत जे शूबे खे CPEC मनसूबे में आणे रहिया आहियूं। कणिक जी इमदादी क़ीमत में हारियुनि खे 500 अरब रुपया वधीक मिलिया। वक़्तु साबित कंदो त असां जदीद ज़राइत ॾांहुं वधी रहिया आहियूं। हारी मुल्की मईशत में करंगे जी हॾे जी हैसियत रखे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो मुल्तान में हारियुनि में कार्ड विराइण वारी तक़रीब खे ख़िताब। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नेपरा एक्ट में तरमीम खां पोइ इमरान खान अवाम जे खीसनि मां 700 अरब रुपयनि खां वधीक रक़म कढण जो मंसूबो जोड़े चुको आहे। IMF इमरान खान खे बिजली जा बिल वधाइण जी हिदायत कई ऐं PTI हुकूमत बिजली महांगी करण जो ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। इमरान खान IMF जी हिदायतुनि ते पाकिस्तानी मईशत खे हलाए मुल्की वक़ार खे नुक़सान पहुचायो आहे। बिजली ऐं गैस जे इज़ाफ़ी बिलनि ज़रिए अवाम ते बार विधो वियो आहे। पीर जो ॻोठ भरिसां लोंग लाड़क में ज़्याती बाद बेदर्दी सां क़तल कयल नीगरी मोनिका लाड़क केस में अहम अॻुवाराई। गिरफ़्तार जवाबदारनि मंसूर शर ऐं सलीम शर जा DNA मैच थी विया। SSP ख़ैरपुर तस्दीक़ करे छॾी। रतो तेरो भरसा कोट पावड़ो जुनेजो में जुनेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। ज़ाहिर जुनेजो नाले शख़्स मारिजी वियो। तलहार भरसा पीरुल आशारी वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग में थरवासी इब्राहिम मियाणो मारिजी वियो। नारो भरिसां साइदू वारे इलाइक़े मां औरत हथियारबंदनि हथां अगवा। जवाबदार राइला ख़ास के लिखे घर मां अगवा करे विया। सुरा पुलिस कार्रवाई करे 4 ॼणनि खे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे वरितो। जाफ़री बिरादरी जे 5 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल।
ककड़ में इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। ॻोठ मीरवाल वासी नौजवान बख्शल कमराणी फौत थी वियो। झंडू मरी भरिसां ॻोठ जुमा ख़ान वटि मुसाफ़िर वैन मां नींगर किरी फौत थी वियो। फौती जी सुञाणप 12 वरियनि जे माणक तौरु थी आहे। ऐं रोहिड़ी भरिसां अदालत जे हुकुम ते गिरकड़ो वहां ते आपाशी अमले जो हथकड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। केतिरा ई दुकान ड्राहे पटकिया विया। मुतासिरनि जो एहतजाज।